नवाशाह में कायदे अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी ऐं लाड़काणे कैंपस जे 275 मेल ऐं 119 फीमेल उम्मीदवारनि खे मास्टर्स PhD ऐं ग्रेजुएशन जूं डिग्रियूं ॾियण लाइ 10हों कॉन्वोकेशन कोठायो वियो। कॉन्वोकेशन जो सदर वज़ीर आला सिंध जो सलाहकार ऐं सॼी सिंध जे यूनिवर्सिटी जो प्रो वाइस चांसलर निसार अहमद खोड़ो ऐं ख़ासि महिमान MPA हाजी अली हसन ज़रदारी हो। कॉन्वोकेशन तकरीब में ख़िताब कंदे निसार अहमद खोड़ो जो चवणु हो त 1988 ईस्वी में NED यूनिवर्सिटी में सिर्फ़ हिकिड़ी फीमेल इंजीनियर हुई ऐं अॼु 7 जे तादाद में औरतूं इंजीनियर आहिनि ऐं इहो सॼो क्रेडिट शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾांहुं वञे थो। हुन चयो त असांखे सिंध में एजुकेशन जो मयार बहितर बनाइणो पवंदो ऐं कोर्स खे बहितर कयो वञे। संदसि चवणु त जो ख़ुशी थी आहे त इन यूनिवर्सिटी मां 7 PhD होल्डर्स खे डिग्रियूं ॾिनियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ईंदड़ वक़्त में लाड़काणो कैंपस में यूनिवर्सिटी थी सघे थो। 4 यूनिवर्सिटियूं जंहिं ज़िले में हुजनि उनखे एजुकेशनल हब ही कहेंगे ना, उसको हम एजुकेशनल हब ही कहेंगे। अगर फीमेल कैडेट कॉलेज बन रहा है तो ये सारा फैसिलिटी प्रोवाइड करनी है। जो कहते हैं कि जी 12 साल में सिंध हुकूमत ने क्या किया, उनको दिखाने और उनको बताने की बातें हैं कि ये पहले 4 यूनिवर्सिटियां इस जिले में नहीं थीं। इन मौके ते हिकु माज़ूर शागिर्दानी महेश साल खे बि डिग्री ॾिनी हुई। डिग्रियूं वठंदड़नि में PhD जा 7 उम्मीदवार, MA जा 6 उम्मीदवार, MS जा 39 उम्मीदवार ऐं बैचलर इंजीनियरिंग जा 322 उम्मीदवार हुआ। अहिड़ी रीति 394 उम्मीदवारनि खे डिग्रियूं गोल्ड मेडल ॾिना विया। डिग्रियूं ऐं गोल्ड मेडल हासिल कंदड़ शागिर्दनि जो चवणो त खेनि अॼु तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। इहो ॾींहुं हेॾनि सालनि खां पोइ आयो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो लख शुक्र आहिनि। 15 बैच खे 1 साल खां पोइ डिग्री मिली वई। ॾाढी ख़ुशी थी थिए। सभु अल्लाह साईं जा लख एहसान। माउ पीउ जी सपोर्ट खां बग़ैर असां कुझु बि न आहियूं। सिंध में सभिनीनि खे एजुकेशन वठणु घुरिजे। एजुकेशन तमामु ज़रूरी आहे असांजे लाइ। असांजी सिंध मोस्टली पोइते आहे। जेका हींअर सर निसार खेड़ो साहब ॻाल्हि कई त असां एंट्री टेस्ट खे ख़तमु था करणु चाहियूं त इहो त तमामु बहितरीनु आहे त तव्हां एंट्री टेस्ट खे ख़तमु कयो। मां बी केमिकल में कई आहे 15 बैच में ऐं मां 3rd पोजीशन खई आहे। ऐं असांजे लाइ बेसिकली हिते इंजीनियरिंग जी जॉब्स ईंदा आहिनि। पाकिस्तान में काफ़ी हिते मसइला अचनि था। केमिकल जे हिसाब सां ॾिठो वञे त गवर्नमेंट जॉब त आहिनि ई न बिल्कुलु बि। प्राइवेट बि एतिरी मुश्किल सां थी मिले जो अॼुकल्ह पेन थिया और टफ थी वियो आहे मिलणु। अॼु मूं पंहिंजी डिग्री हिन 10 कॉन्वोकेशन में वरिती आहे ऐं आउं ॾाढो ऑनर्ड ऐं ॾाढो सुठो बि फील कयां। मूंखे डिग्री वठणु हूअं एॾो सुठो न लॻे आहे जेतिरो अॼु हिन एॾे रिसेंट ऐं एॾे पुरवकार तक़रीब में मूंखे जेको ॾाढो सुठो लॻो आहे डिग्री वठणु। तमामु सुठो लॻी रहियो आहे। अॼु 10हों कॉन्वोकेशन कायदे अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस जो थी रहियो आहे ऐं तमामु प्राउड जी ॻाल्हि आहे। ये सभु कुझु असांजे वालिदैन असांजे उस्तादनि जी महिरबानी आहे। हिन मौके ते यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समूह मौजूदु हो ऐं हुन यूनिवर्सिटी जे ग्रेजुएट माज़ूर न्याणी महेश साल खे नौकरी ॾियण जो पिणु ऐलान कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk